यार पप्पा मैं वञा तो पेरा था सर छोकरा थप्पा शिकीनी मैदाच मम्मी यार उसा दी लगे चमड़ी थी सड़े मुंजी पेशर में किथे वठी अचण लायक ना आयो था वञा तो मां फालतू टाइम पास था पियो स्टेज सां थी चऊंसि खणो पानी पूरी वारो ऑर्डर रखे थे ऑर्डर राजेश जीजा जी बीठो थी पुछ पुछ कंदे घणी ॻाल्हाइण तूं हली हलिजे साबो वो हेठि घूं लॻी वियो अथव जूते में जाम बांस निकिती आहे अच्छा किथे साफ़ कयां अचो जो होॾे अथव होॾे ठहियल अथव अचो होॾे होॾे भाउ होॾे 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 ओ दोस्त ओ भाउ मुंहिंजा होॾे होॾे छोकिरी वारा फोटो होॾे आहिनि अचो होॾे अचो हेॾे छोकिरे वारा होॾे अचो होॾे कढाइसि फोटो कुझु न आहे चुप करे कढाइसि ओ दोस्त ओ भाउ मुंहिंजा होॾे अच होॾे थी छोकिरी हा तूं अचूं था तूं हल मां ॾिसूं था हल वाशरूम किथे आहे अंदर सर अंदर अथव अंदर अचो हा अरे मम्मी किथे आहे केरु चाचू चाचू ॿुधो मुंहिंजे कमु कयो वञी करे मम्मी खे वञी चओ फटाफट गिफ्टूं वञी अंदर करे रखे हर कोई हेॾो गिफ्टनि खे निहारे थो किथे पई त चाबी किथे पई हाँ चओ चाबी पासे वारे आंटी वटि रखी थी मां चओसि ए बेटा घोड़े का 30 रुपया है हाँ अंकल मैं धूमन पापा आ रहे हैं धूमन पापा दे रहा हूँ 30 रुपीज़ आपको मैं दे रहा हूँ खुद दे रहा हूँ आप आगे चलो ना भले मैं देता हूँ खुद देता हूँ मैं आपको अरे राहुल 30 रुपीज़ आती 30 हल भला पापा के सत्कर पापा के अरे यार मजाक न कर पापा के सत्कर अरे यार तो मजाक तो करे यार घोड़े वाला लाए तो पापा के सत्कर अच्छा छोटा अच्छा ले अच्छा 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 अरे लड़ती बरई खाना हाथ में खाना ओए न तो खाना चुप कर इन्हनि खे ख़बर ई कान अथनि पप्पा घर में पटाखा मारींदा आहिनि हथ में खणी करे ॿुधाइनि सभिनी खे ॿुधाइनि हल हल चढ़ाए सुबुह दुकान ते वञिणो अचो हेॾे अचो हरिओम भाभी मुंहिंजो विर्त आहे अॼु त मां रोटी घर में दॿे में विझी खणी न हले भैया करे ॻाल्हि आहे कहिड़ी ॻाल्हि आहे मज़ाक था कयो तव्हां बि अचो बाबो ख़ाली दॿे जो 200 रुपया एक्स्ट्रा लॻंदो आहे सुञा थी अचे